अल्लाह वारा जा आस्ताना खाराए रब थो पर ॾिस त सही न इंतज़ाम कहिड़ो आहे। हज़रत शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह हदीस हिन वटि पढ़ी, मां घटि में घटि उन किताब में लिखियो पियो आहे 300 खां वधीक आलिम उस्ताद हुयसि। घणा ॻाल्हायो बस तव्हांजी बि एक्सपायरी थी वई पूरा थी विया। मुंहिंजो त रोज़ जो कमु आहे, 2 कलाक 3 कलाक 2.5 कलाक रोज़ थो ॻाल्हायां। थकी पिया हो बस आख़िरी ॻाल्हि कयां, बस तव्हां मूं हथु कढां थो ॾाढो थका पोइ सुभाणे अल्लाह ज़ोर सां चओ। घणो तव्हांजो टाइम कोन वठंदो, बेज़ार करे जो हथु कढां वरी 20 ॾींहंनि खां पोइ जलसो आहे वरी चवंदो भाउ इन मौलवी ॾे न ॾींदासीं सीअ में तो वेहारे सुभान अल्लाह ज़ोर सां। बाबा इहो हक़ जो हुको आहे, हक़ जो हुको ॾिबो रहे पोइ परेशान न थींदा कयो। पोइ कंहिं आशिक चयो आहे न हक़ नबी आहे हक़ जो होको झर झंग में पिया ॾींदासीं जीअं असांजो मदीने वारो कान न कंहिंजी कढंदासीं। आयो हक़ जो हुको आहे पियो हलंदो, हर को पंहिंजे हट जी ख़बर ॾींदो। को हट जी ख़बर ॾींदो त मां डिॼां थो, को हट जी ख़बर ॾींदो त मां लाखौफ़ आहियां, को हट जी ख़बर ॾींदो त मां वटि फैज़ कोन्हे, को हट जी ख़बर ॾींदो त हे पुनल पागारे जो फैज़ आहे, इमामुल आरिफीन रोज़े वारे जो फैज़ आहे, हे हज़रत गौसे आज़म जो फैज़ आहे, हे हज़रत सोने गौसल आलमीन जो फैज़ आहे, हे हज़रत शाह नक्शबंद जो फैज़ आहे, हे मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी जो फैज़ आहे, हे मुंहिंजे महबूब मदीने वारे जो पंहिंजो फैज़ आहे। क़यामत ताईं खुटण वारो आहे ई कोन पियो हलंदो। हज़रत शेख शहाबुद्दीन जा 300 खां वधीक आलिम उस्ताद हुया। ऐं जाहो जलाल छाहो हेॾा निहार जाहो जलाल छाहो जाहो जलाल इहो जंहिं पासे मुंहुं कंदो न लखे माण्हू कढ हलंदा पर दुनिया कारणी कोन हलंदा, ॾोकड़ कारणी कोन हलंदा। उहे हज़ारनि जे तादाद में काफ़िला निकिरनि पर छा चवंदा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा। ज़िक्र जो अहिड़ो आवाज़ अचे जो क़यामत में ये फ़ज़ा तोला माला शायदि जे ला इलाहा ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला रसूलुल्लाह जिदा जिदा हज़रत शेख शहाबुद्दीन हलंदो हो त हज़ारनि जे तादाद में माण्हू साणस गॾु ज़िक्र कंदा हलंदा हा। जिदा मुंह करे ओॾो जा बादशाह जी सलामी थियनि हेॾनि यार दौलत बि जाम गॾु थी ॾोकड़ बि जाम गॾु थियो पर जंहिं ॾिहाड़े ते हज़रत शेख शहाबुद्दीन जहान छॾियो होशियारीअ सां ॿुधजे जंहिं ॾिहाड़े ते जहान छॾी उन ॾिहाड़े ते घर में कफन जा बि पैसा कोन एॾी दुनिया गॾु थी बादशाह सलामी थिया अमीर कबीर चाकर खिदमत में हुजनि पर जहान छॾी घर में कफन जा पैसा बि कोन हा छो अल्लाह वारे उहा दुनिया गॾु कान कई सुबुह जो ईंदी ही शाम ताईं अल्लाह जी मखलूक में विराए करे तक़सीम फरमाए छॾी। इहो अल्लाह जा प्यारा बाना इहो सुहरवर्दी सिलसिलो आहे। मुंहिंजो मुर्शिद हज़रत रोज़े वारो फरमाईंदो आहे जो सुभान अल्लाह असांखे त अल्हम्दुलिल्लाह इहा सुती इहा ॾिनल आहे त अल्लाह जे वलीअ सां ॿियाई करणी कोन्हे। असां जेॾी महिल जंहिंजो शान बयानु कंदासीं न लॻंदो ईअं त ॼण पंहिंजे मुर्शिद जी तूं ॻाल्हि
ॿियाई करणी कान्हे छो त इहो मुंहिंजे मुर्शिद रोज़े वारो हिन मलफूज़ात में लिखियो पियो आहे पाण फरमायो अथऊं पाण फरमाइनि था त हिन सिंध में सब खां वधीक जेकॾहिं कंहिं जवान जी कमाई आहे पाण फरमाइनि था जेकॾहिं हिन जवान हिन सिंध में सब खां वधीक कंहिंजी कमाई आहे त उहा मुल्तान वारे जवान सोणे गौस बहावल हक़ ज़करिया मुल्तान वारे जी कमाई आहे पाण केॾो सफ़र फरमायूं केॾो पाण इंडिया गुजरात ताईं राजस्थान ताईं जैसलमेर ताईं हज़रत रोज़े वारे सफ़र फरमाया पर पाण हक़ीक़त खे लिकायूं कोन पाण इन जो इक़रार फरमायूं पाण फरमायूं हज़रत गौस बहावल हक़ ज़करिया मुल्तान वारे जो एॾो वॾो फैज़ आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह इहे सिंध असांजी हितां जे लाड़ जी पटी ओ वञी करे हिंदुस्तान ताईं जिॾां वञी इहे अल्लाह वारनि जो फैज़ आहे अदा हेॾा निहार छा इन्हनि तोखे पैसा ॾिना छा इन्हनि तोखे ॾोकड़ ॾिना छा इन्हनि तोखे बनियूं ॾिनियूं छा इन्हनि तोखे नौकरियूं ॾिनियूं न इन्हनि अल्लाह वारनि जी मोहब्बत तुंहिंजे दिलि में विधी आहे त मुंहिंजे अल्लाह ताला पाण विझी छॾी आहे अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम जेको न ड्रिजे को चवा बा तू वली बन सदाए ड्रिजो अल्लाह जे वली में हूंदो ई कोन्हे अल्लाह जो वली ला खौफ हूंदो आहे ला हुज़न हूंदो आहे उन वटि ड्रिज जो को नालो ई न हूंदो आहे वो तोड़े गौस बहावल हक़ ॾिस तोड़े जो सोनो शाह रुकने आलम ॾिस हज़रत शाह रुकने आलम जी हिकु ॻाल्हि ॿुधायां पोइ सोणे हज़रत सैयदना जुनैद बगदादीअ जी ॻाल्हि ॿुधायां पोइ ॻाल्हि ख़तमु कयां पीरनि जे पीर ते बाबा मंज़ूर आहे या शाट कयां हथ तो मथे करे जिन खे मंज़ूर आहे उहे चवनि बस हिकु ॻाल्हि शाह रुकने आलम जी हिकु जुनैद बगदादी जी हिकु वरी पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जी जंहिंजी अॼोकी महफ़िल आहे सुभान अल्लाह ज़ोर सां चओ था अर्ज़ कयां हज़रत शाह रुकने आलम रहमतुल्लाह तआला अलैह खे जंहिं पिंघे में ॿधंदा हुआ जंहिं पिंघे खे ॿधी उन में खेनि लोॾींदा हुआ वण हो मुल्तान में उन वण में पींघो ॿधी अमड़ सां लोॾींदी पर अमड़ सां छा कंदी पींघे लोॾण महिल तुंहिंजे मुंहिंजे घर में छा जी बोर थी थियां इहो शमन पीराली हले तगल पीराली जी इहो त हलाए ॿुधां वेही आहे न बाबा ग़लति कोन थो चवां मथे में सूर आहे थोरो तबियत कान थी लायो कलाम ताला भला टीवी वेही ॾिसां वांदी वेठी आहियां हैफ़ मोमिनियाणी तुंहिंजे हालत हैफ़ मुसलमान तुंहिंजे हालत पर अम्मा साईं शाह रुकने आलम जी उहो पींघो लोॾींदी त पींघे खे लोॾे चवंदी ला इलाहा इलाहा इल्लल्लाह ला मुहम्मदुर रसूलुल्लाह पर असुल ॿुधाइण जी ॻाल्हि छा आहे हज़रत शाह रुकने आलम वॾा थिया पर इत्तिफ़ाक़ हूंदो आहे उहो पींघो ॿधल हूंदो आहे हेॾा निहार अल्लाह जे वलीअ जी करामत इहो पींघो ख़ाली हूंदो हो हवा ते लुॾंदो हो त पींघे मां आवाज़ ईंदो हो ला इलाहा रसूलुल्लाह खाली पींघो बि रुकने आलम वारो अल्लाह जो ज़िक्र कंदो हुयो अल्लाह वारे जी उनखे सोहबत मिली वई त ज़िक्र जारी थियो हवा हले हवा घुले उन मां बि ज़िक्र जा आवाज़ अचनि सैयदना जुनैद बगदादी जो सुभान अल्लाह मां हाणे नाला जेॾी महिल पढ़िया जुनैद बगदादी हज़रत पीरान पीर खां अॻु जो आहे माना पीरान पीर जे मुर्शिदन जो बि मथे मुर्शिद आहे हज़रत जुनैद बगदादी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे लाइ हज़रत अल्लामा अबू नुईम रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे जी हिकिड़ो अल्लाह जो प्यारो बानो घिटीअ मां वञे पियो मस्जिद जे दर ते ॾिठई त शैतान बीठो आहे अल्लाह जे वली ॾिठुसि पर ॾिसे त शैतान जी दीद मस्जिद में अंदर आहे
केड़ी मल अंदर निहारे केड़ी मल बाहर निहारे अब जागो था उन अल्लाह जे वली शैतान सां ॻाल्हायो जी पलीत हिते कीअं बीठो आ जागो था जेड़े पलीत हिते कीअं बीठो आ जी ओ मस्जिद में अंदर हिकड़ो हमरा नमाज पियो पढ़े अल्लाह जे वली ॾिठो जी हा पढ़े पियो जी दिल चवे थी त ओ इन जे दिल में वञी विसविसो विझां जी पो अल्लाह तोखे ढर त ॾिनी आ वञी विझीस जी ओ इन निमाज़ीअ जे भरसां माण्हू ॾिसी पियो मथां चादर ओढ़ियो सुतो पियो आहे जी हा जी इन खां ड्रिॼ थो थिए इहो हज़रत जुनैद बगदादी आहे दिल त चवे थी त इन जी दिल में वञी फितनो विझां पर यार ड्रिॼ थिए थो आहे बि सुतो पियो आहे बि निंड में ज़ाहिर में अखियूं बि बंदि आहिनि पर अल्लाह वारनि जूं अखियूं बंदि हूंदियूं आहिनि दिल उन्हनि जी अल्लाह अल्लाह कंदी आहे शैतान में बि ताक़त न आहे जो उन जे पाड़ेसरी हा निमाज़ ॿियो थो पढ़े हो सुतो पियो आहे पर पाड़े में गॾु आहे तॾहिं शैतान खे ताक़त न आहे जो उन जे मथां हमलो करे क़ुरान पाक जो फ़ैसिलो आहे रब ज़ुल जलाल इरशाद फरमायो शैतान के जो ढर ॾिनसि न अल्लाह फरमायो तो के ढर ॾिनम क़यामत ताईं मोहलत ॾिनम पर इन इबादी लैस लक अलैहिम सुल्तानुन मता को सुभाणे चवे त मौलवी साहब पंहिंजे तरफ़ां कई ॻाल्हि क़ुरान में लिखी पई आहे इन इबादी लैस लक अलैहिम सुल्तानुन ओ शैतान तोखे ताक़त एॾी थो ॾियां जो रत में शामिल थी वेंदे माण्हुनि खे गुमराह करण जी बि तोखे मां अल्लाह तबारक व तआला क़यामत ताईं मोहलत ॾेई थो छॾियां पर जेके न मुंहिंजा प्यारा बाना आहिनि उन्हनि जे मथां तुंहिंजी हुकूमत हलंदी कान का इन इबादी लैस लक अलैहिम सुल्तानुन शैतान तुंहिंजी हुकूमत अल्लाह जे प्यारनि जे मथां हलंदी कान का यादि रखजां अल्लाह जे प्यारनि बाननि जे मथां हुकुम हलंदो आहे त मदीने वारे मीर जो हुकुम हलंदो रहंदो आहे वो आम कंहिंखे पुछंदा ई कोन्हनि पाण फरमाइनि था त उन शैतान मांखे चो जी मांखे ढिढ थो थिए त हेॾा निहारजां जेको अल्लाह वारे जे पाड़े में जेको सुतो पियो आहे उन जे पाड़े में आहे हुन जी निमाज़ बची पई आहे शैतान हुन जे मथां हमलो नथो करे ओ हज़रत रोज़े वारे जा मुरीद ओ गौसल आलमीन जा मुरीद ओ गौसे आज़म जा मुरीद तोखे लख लख मुबारक हुजे तूं बि हज़रत पीरान पीर जे पाड़े में वेठो आहे शैतान तो ते हमलो कोन करे सघंदो हज़रत इमाम अब्दुल वहाब शारानी पंहिंजे किताब अत्तबक़ातुल वुस्ता में लिखियो आहे मां वटि अरबीअ में किताब आहे मां हर जगह ते इहा ॻाल्हि ॿुधाई आहे अत्तबक़ातुल वुस्ता अरबी ज़ुबान में किताब आहे उन में हज़रत अब्दुल वहाब शारानी रज़ी अल्लाह तआला अन्हु लिखियो आहे त बगदाद में हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो अबा जागो था त सुभान अल्लाह चओ हिकिड़ो माण्हू वीचारो गुज़ारियो क़बर में पूरे आयसि पर क़बर मां रड़ियुनि जा आवाज़ पिया अचनि अल्लाह जी पनाह दफन करे आसिरियूं पियो अचनि रड़ियूं पियो अचनि माइट जी परेशान थिया हाणे अज़ीज़ आहे गुनाहनि जे करे सज़ा पई मिलेसि वीचारो रड़ियूं पियो करे ऐं उहो अल्लाह जी हिकमत ई उन हिकमत जे तहत आवाज़ूं ॿुधनि पिया या हिकमत अल्लाह जी आम तौर ते त ॿुधण में कोन ईंदो आहे उन्हनि वीचारनि दुआऊं घुरियूं ख़ैरातूं कयूं पर वीचारे जे रड़ियुनि जा आवाज़ बंदि कोन थिया कंहिं सलाह ॾिननि जी परेशान न थियो पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी दिलबर दस्तगीर वेठो आहे अली सोने गौस पाक खां दुआ घुरायो हज़रत गौसे आज़म जा पाड़ेसरी हा वीचारा आया हाज़िर थी करे अची अर्ज़ कयो क़िबला असांजो अज़ीज़ तकलीफ़ में आहे वीचारे जी क़बर मां रड़ियुनि जा आवाज़ बंदि कोन था थियनि तव्हां महिरबानी फरमायो एॾा निहार जा हज़रत गौसे आज़म संदुसि क़बर मुबारक जे मथां आया दुआ जे लाइ हथ कोन खयो हज़रत पीरान पीर पाण क़बर ते बीही करे ईअं पंहिंजो कंधु मुबारक मथे फरमायो कंधु मुबारक मथे फरमाए पीरान पीर एतिरा अखर चया मौला हिन क़बर वारे जिंदगीअ में हिकु दफ़ो मां अब्दुल कादिर जीलानी जी ज़ियारत कई ही मौला उन ज़ियारत जे सदके मुआफ़ फरमाएसि अल्लाह मां अब्दुल वहाब शारानी फरमाए थो क़बर मां रड़ियुनि जा आवाज़ बंदि थी विया मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू अचणु शुरू थी वई
यो केरा चो गौसे आजम शेरा यो अब्दुल कादिर जीलानिया जो लक़ब हजरत सैयदना गौसे आजमा अबा हे पीर सरवरी जमायत जो हे पीर फिलानी जमायत जो हे नक्शबंदी जमायत जो हे चिश्ती जमायत जो पर पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो लक़ब छा हे पीरन जो पीर कुल जहान जो मीर हजरत गौसे आजम अब्दुल कादिर जीलानी जंजे दामन में तो जा मुजा हथ जंजा हथ नथ मथे करे चवे या गौसे आजम दस्तगीर जो जोर सा वरी जोर सा 3 दफा चवणो आ या गौसे आजम या गौसे आजम सब हाथ बुलंद या गौसे आजम दस्तगीर गुलाम शाह मीरा शो हजरत गौसे आजम अब्दुल कादिर जीलानी जो गुलाम थी वन जेकरे तो के दुनिया में इज्जत खपे गुलाम शाह मर्दा बेजरो बेकस मानद अगर मानद शबे दीगर नमी मानद जेको शाह मर्दा जो गुलाम आ जेकरे परेशान थियो बि हिकड़ी रात थींदो हिक रात अञा गुज़रंदस कोन परेशानी दूर थी वेंदस हैदर जा हुबदार सदाई क़यामत ताईं खुश ऐं खुरम रहंदा ओ सुन्नत जमायत वारा तोखे लख लख मुबारक हुजे अल्लाह तबारक व तआला तोखे माके वलियन जी मोहब्बत नसीब फरमाए आई वलियन जे रूप में जेको थी हले उनके ख्वार कयो उनके खराब कयो छो तो वो औलिया इकराम ते आंगुर खणाए थो ऐं धोखो थो जे माण्हुनि के इन जे करे सच्चन सां मोहब्बत कभी कूड़न सां ताल्लुक न रखबो अल्लाह ताला तमा असां के औलिया इकराम जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह कदो त तमा सदाई क़यामत ताईं खुश हूंदो ने तां के दुआ थो ॾियां आमीन चओ अल्लाह ताला तवा जा बच्चा बाबाद फरमाइंदो तवा जा फसल बाबाद हुंदा नस्ल बाबाद हुंदा इंशाअल्लाह तबारक व तआला 20 तारीख 20 दिसंबर ते खलीफो सारंग फकीर कलोड़ो पीर से रोजे वारे जो खलीफो जो सुभान अल्लाह उते बि जलसो आहे ऐं 19 तारीख़ ते चूहड़ जमालीअ जे भरिसां ज़िलो तव्हांजो बदीनी हूंदो इंशाअल्लाह ताला पक पवे मांखे उते प्रोग्राम आहे मौलाना मोहम्मद शरीफ खोसे वटि तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां दावत आहे जंहिंखे मुंहिंजी दावत क़बूल आहे उहो ईंदो इंशाअल्लाह वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।